ये टे कम जंहिंमें तो घोड़ा घोड़ा कई आहे, इहे तोखे ॿई ॿुधायां, टई कम ॿुधायां त राज़ कहिड़ो हो, पोइ तोखे मां मोकल थो ॾियां भलियो हलियो। पहिरीं ॻाल्हि, ॿेड़ी मां छो भॻी? चङाई वारे सां चङाई कबी आहे, पर मां हुन सां चङाई कई। सी ॿेड़ी भॻई वरी चङाई कई। जो सिंधी में चइबो आहे त चङाई करे थो घोटा ॼाए वरी तारा थो फोटारे। वाह जो सण ख़िदर अलैहिस्सलाम हिन सां चङाई कई थी। हुन ग़रीब जी ॿेड़ी जो खानो ख़राब करे धम कढी छॾिया थी। बेऐब ॿेड़ी ऐबदार करे छॾी। चए हा ज़ालिम बादशाह हुआ। हितां अचे थो पियो 15 ॾींहंनि जे पंध ते आहे, अचे थो पियो जेका बि सुठी ॿेड़ी थो ॾिसे सा फुरींदो थो वञे। पंहिंजी शादीअ में पंहिंजे वंगार में काहे थो वञे, वरी इरादो ई वापसि करण जो कोन्हेसि। भलियूं ॿेड़ियूं ईअं वांगार वारियूं वठंदो चट कंदो ख़तमु कंदो थो वञे। हिन ग़रीब असांखे ॿेड़ीअ में चाढ़ियो, दिलि में चाहियूं त हिन सां चङाई कयां, धंधो बि करे, पर ऐब बि अहिड़ो कयां जो ॿुॾे बि न, बादशाह खे बि न वणे। बादशाह हुनखे ऐबदार सम्झी मोटी वेंदो, ग़रीब असांखे दुआऊं पियो कंदो। क़ुरान आहे क़ुरान चाचा। 15 ॾींहंनि जे पंध ते आंदा अलाए कश्मीर खां बि परे, जेकमाबाद खां बि परे, हो त ॾींहं जो पंधु आहे, पर अञा बि को परे जो मुफ़ासिलो हूंदो, गुॾूअ खां बि मथे। पर मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे प्यारे बाने खे ख़बर आहे इन में इख़्तिलाफ़ आहे। कनि चयो आहे त ख़िदर अलैहिस्सलाम नबी आहे, कनि चयो त नबी न आहे वली आहे। बहरहाल नबी हुजे या वली हुजे, उनखे ख़बर त आहे। 15 ॾींहंनि जे पंध ते ॿुधाए थो त ज़ालिम अचे थो। छा मुहम्मद करीम खे भित जे पुठियां जी ख़बर न आहे? ॻाल्हाए ॻाल्हाए ॻाल्हाए। अड़े नबी खे ख़बर कान्हे? ॿुॾी मर मुला, ॿुॾी मर, सुठे पाणी में न कंहिं गंदी नालीअ में मर। जो नबी जे लाइ थो चवी, सोणे सरदार जे लाइ थो चवी, त हुज़ूर खे दीवार जे पुठियां, भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे। मुस्तफ़ा तीअं फरमायो त क़यामत ताईं जेको मूं ते कलमो भरींदो, तव्हांजे ज़ात नाले जी बि मूंखे ख़बर आहे, तव्हांजे शक्ल सूरत कबीले खां बि मां मुहम्मद वाक़िफ़ आहियां। सरकार त सुञाणे थो, पर हे बि सचो आहे त कोन थो सुञाणे। सरकार चयो त मां जेके कलमो भरनि था तंहिंखे सुञाणा थो, हिन चंडे जो कलमो क़बूल ई कोन्हे, पोइ छो साईं सुञाणेसि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हज़रत ख़िदर अलैहिस्सलाम फरमाए तो इहो ई सबबु हो, मां हिन सां चङाई कई आहे, ऐबदार ॿेड़ी बणाई आहे, अहिड़ी त ऐबदार बणाई आहे जो उन ऐब जे करे ॿुॾंदी बि कान, पर बादशाह कोन काहींदुसि। हाणे अॻिते हल, छोकिरो इन जे करे मारियुमि, इन जा पीउ माउ वली हल, इन जा पीउ माउ ईमानदार हल, इन जा पीउ माउ मोमिन हल। इहो छोकिरो वॾो थींदो काफ़र थींदो, अहिड़ो त काफ़र थींदो जो पीउ ऐं माउ जो ईमान बि ख़तमु कंदो। पर हाणे अल्लाह पाक मूंखे चयो इन छोरे खे मार, इन जे एवज़ में हिनखे हिकिड़ी धीअ ॾींदुसि जंहिंमां अल्लाह 70 नबी पैदा फरमाईंदो। छा था सम्झो? हिन जो पुटु इहो मरंदो, पीउ माउ जो ईमान बचंदो। इन जे एवज़ में, इन काफ़र पुट जे एवज़ में पुट जे बजाय न्याणी ॾींदो। पर न्याणी बि अहिड़ी भाग भरी हूंदी, अहिड़ी बख़्त वारी हूंदी जो अल्लाह ताला उन जे पाक पेट में जा ख़ुदा ताला 70 नबी पैदा फरमाईंदो। घणा नबी? अॼुकल्ह छा चवंदा बाबा छोकिरियूं पढ़ायो, छो जे पढ़ी लिखी जेका हूंदी न, सुलझल हूंदी, सुधरियल हूंदी, उहा घर सुठो हलाईंदी, बच्चनि जी पालना सुठी कंदी। पढ़ियल हूंदी न साईं, जट ॼामोट अणपढ़ी किथे थी ॿार संभाले सघे, ईअं न साईं। अब हो जेका पढ़ियल लिखियल हूंदी, सॼो ॾींहुं सुर्खी पाउडर जे हूंदी हवाले, या ॿार पालींदी। ॾाढे त ॻाल्हायो भली, नाराज़ छो त भली थियो, पर हक़ जो कलमो चवंदोसांव, ग़लति त कोन थो चवां न। असां त ॾिठो आहे हेॾियूं वॾियूं ॾाढियूं ड्रिगियूं ॾाढियूं, मुंहिंजा ॾा छोरी खे परदो कोन्हे को, ॾंडनि सां गॾी वञे बाज़ार मां पढ़े वरी मोटी अचे पई। कुझु ख़ुदा जो हया कर, कुझु शर्म कर। ओ मुस्लमान, कुझु गैरत धार। अल्लाह ताला जे दरबार मां सुवाल ऐं दुआ मुस्तफ़ा जे उम्मत खे ख़ुदा गैरत नसीब फरमाए। ओ मुंहिंजा अदा, इहा पढ़ी लिखी खे मुड़ुस खे ई मानी कान पचाए ॾींदी। सुबुह जो सवेर उथंदी, तड़कंदी, फणी ॾींदी, सुर्खी हणंदी, पाउडर हणंदी, मुड़ुस खे चवंदी मूंखे बि मानी पचाए ॾे, पाण बि पचाए खा। अब हा या न? छा बच्चा पालींदी, छा मुड़ुस खे पालींदी, जैसे पढ़ियल हूंदी, सुधरियल हूंदी। मुंहिंजा प्यारा दोस्त, मां तोखे ॿुधायां, अड़े पीरा न पीर जी माउ कॉलेज वई, ॾाढे ॻाल्हाए। सोणे अब्दुल कादिर जीलानी जी अम्मा कंहिं स्कूल में पढ़ी। और मुंहिंजा प्यारा दोस्त, हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी अम्मा साण कंहिं स्कूल में वई।
मुंहिंजा अदा दुनिया जा कामिल अकमल वली थी गुज़रिया कंहिंजी माउ हुई जेका मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ सवा क़ुरान जे ॿियो हुन कुझु बि कोन पढ़ियो हो, पर अल्लाह जो कसम आहे जंहिंखे तूं अॼुकल्ह अणपढ़ी औरत थो चवे उन्हनि जे पेट मां कुतुब पैदा था। अॼुकल्ह जेंटलमैन माईअ जे पेट मां मसीत जो बांगो बि कोन थो पैदा थिए। आहे या न आहे बा? ॾाढे त ॻाल्हायो, कूड़ हुजे खणी मूंखे चओ, सच थो चवां या ग़लति थो चवां? जंहिंखे तूं अणपढ़ियो चवंदो आहे, वलियनि जे माउनि खे अणपढ़ियो चवंदो आहे, अड़े उन्हनि जे पेट मां कुतुब जावा, गौस जावा, कलंदर जावा, भिटाई जावा, पीर गफ़ारी जहिड़ा जावा, सोने मशोरी साहब जहिड़ा जावा, कामिल अकमल वली जावा, अहिड़ा अल्लाह जा बाना जावा जंहिंजे निगाह ख़ुदा जो कसम माण्हुनि जूं क़िस्मतूं बदिले छॾियूं। अड़े अल्लाह जे वलियनि जूं मारूं तूं उनखे बेपढ़ियो अणपढ़ियो थो चवे, तो वारो अंग्रेज़ी इल्मु कोन पढ़ियूं, ख़ुदा ताला खे लुदनी इल्मु अता फरमायो हो, कयो कॉलेज इल्मु कोन हो, स्कूल वारो इल्मु कोन हो, हया वई पर्दे वारो इल्मु हो, जंहिंजे करे ख़ुदा उनखे फैज़ वारो बणायो। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अर्ज़ पे मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में कयो, अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जो प्यारो नबी हैरान थी वियो, ॿार मारी माउ जो ईमान बचो, पीउ जो ईमान बचो, वरी एवज़ में पुट जे धीअ पई मिले। अॼुकल्ह धीअ ॼाई त वैल, पुट ॼमंदो मुबारक, ख़ैर मुबारक, धीअ ॼमंदो अबा मुबारक, है मुसलमान तुंहिंजे हाल ते ख़ुदा जो कसम आहे, न्याणी बि रब जी नेमत आहे। हा हो न सही, पर इहा नेमत न आहे जो 10 न्याणियूं त 10 जरेब ज़मीन जा वठे। हा साईं, इहे माण्हू कनि था, न्याणी ॼाई शुक्र अल्हम्दुलिल्लाह जरेब ठहियो, वरी 2 न्याणियूं त वजरेब, अॼुकल्ह महांगा छा त 2 जरेब 2 न्याणी ते माण्हू वठनि पिया। अल्लाह ताला शल हराम खां बचावई, चयो आमीन। मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो फरमाईंदा हा त मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा मूंखे 3 वसियतूं कयूं। ओ प्यारा अली मां मोहम्मद तोखे वसियत थो कयां, पहिरीं वसियत मां तोखे या थो कयां त माण्हू मरी वञे त जनाज़े निमाज़ पढ़ण खां पोइ देर दफ़न करण में न कजां, जल्दी हुन जो जनाज़ो पढ़ी कब्रिस्तान जे हवाले कजां। हिकिड़ो कमु इहो। या रसूल अल्लाह, ॿियो कमु कहिड़ो? नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, प्यारा अली नमाज जो वक़्तु अची वञई त नमाज खे देर न कजांइ, फौरन नमाज पढ़जां, मतां नमाज में सुस्ती कंदो हुजे। या रसूल अल्लाह, टियों कमु कहिड़ो आहे? महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, धीअर वेहारियां हा त मां मुहम्मद वेहारियां हा, 4 मां मुहम्मद करीम खे धीअर थियूं, पर जीअं जो बालिग़ थींदियूं वियूं यके बाद दीगरे मां परणाईंदो वियुसि। ओ प्यारा अली, तोखे बि वसियत थो कयां त धीअ बालिग़ ते फौरन परणाइजां, मतां अल्लाह खे नाराज़ करी। असां मुसलमाननि इहा ॻाल्हि विसारे छॾी आहे, अञा निकी आहे, अञा मैट्रिक पढ़े, वरी मैट्रिक पढ़ी साहुरा घुर कंदा, अबा हाणे वेचारी फर्स्ट ईयर जो इम्तिहान नो ॾे, अबा ख़ैर से चवंदा था ठहियो भला छा कयूं, हाणे ठहियो भला छॾियोसि ग्रेजुएट बि थिए, अदा हाणे मजबूरी आहे, हुनखे बि लालच थींदी, पढ़ी पवंदी, नौकिरी मिलंदी, ॾोकड़ ईंदी, हो बि डर कंदो, कन खणी छबा कंदो, कन खणी छबा कंदो, ख़बर तमल पवंदी जो अख़बार में ईंदो, मां आकिल बालिग़ पढ़ी लिखी ग्रेजुएट समझदार, मांखे चिॿो मुड़ुस पे अबे ॾिनो, मांखे उहो कोन खपे, हेॾी अख वारो हैदराबाद मां वठी आई आहियां। पोइ सहुरो पियो चप चटे, मुड़ुस बि पियो चप चटे, रुगो अख़बार पोइ खयो घुमाईंदो हुते बिरादर में, हे मां सां ज़ुल्म, हे मां सां नाहक, हे कहर, पीउ खे बि पोइ ख़बर पवंदी, अबा जहान में थिए पियो न पियो थिए। ॾाढे ॻाल्हायो यार, नाराज़ न थिजो, मां लाड़काणे ज़िले जी ॻाल्हि कोन थो कयां, मां थर पार कढी थो ॻाल्हि कयां। आहे कहर इहो? आहिनि तव्हांजे लाड़काणे जूं मायूं बि ज़ोर सभिनी खां। ओ मुंहिंजा दोस्त, ओ मुंहिंजा भाउ, कुझु गैरत धार, मुसलमान में गैरत आहे त सभु कुझु आहे। पहिरीं आहे गैरत, पोइ ॿी ॻाल्हि आहे। जंहिंमें गैरत न आहे उनजो मज़हब कोन्हे, उनजी निमाज़ कान्हे, उनजी ॾाढ़ी कान्हे, उनजी मस्जिद कान्हे, उनजी क़ुरान पढ़ण ते कोई एतबार कोन्हे, बेगैरत जी का शइ क़बूल कान्हे का। ख़ुदा खां सुवाल कर, रब ताला मुस्तफ़ा जी उम्मत खे गैरत नसीब फरमाए। मूसा अलैहिस्सलाम छोकिरो मरी वियो, धीअ ॼमंदी, 70 नबी पैदा थींदा, हलक ते भित छो ठारायई, सॼो ॾींहुं मथे टिपण ते टगारियूं खणी खणी सूर थी करे, मानी बि ॻोठ वारनि कान खाराई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चई, ॻाल्हि ॿुध, इन भित जे हेठां खज़ानो आहे, भित जे हेठां सोन चांदी आहे, कंहिंजो आहे?
अल्लाह जे वलीअ जो आहे, अल्लाह जे वलीअ जो आहे, गुज़ारे वियो आहे। उन जो पुट ऐं धीउ ॿई आहिनि, यतीम आहिनि, नंढड़ा आहिनि, मासूमड़ा आहिनि। उन वलीअ अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी ही, ऐ मुंहिंजा मौला हलाल जी कमाईअ जी दौलत मां पूरियूं थो वञा पियो, मरियो थो वञा, बच्चा मुंहिंजा नंढड़ा हूंदा, माण्हू माल खणी वेंदा, पर भित मथां ठाहियां थो जेको कोन कढंदो। आख़िरकार ॿारड़ा कुझु त वॾा थिया, पर तूफ़ान आया, बरसातूं पियूं, हीअ भित किरी पई आहे। अञा ॿार समझदार कोन चाहनि, भित बाक़ी किरी पवे हा त खज़ानो ज़ाहिर थी पवे हा। अल्लाह जे वलियनि जो बचन जो खज़ानो माण्हू लुटे वञनि हा, पर वलीअ जे ख़िदमत जे लाइ अल्लाह तोखे मूंखे मुक़ररु कयो आहे त भित ठाहियो, खज़ानो बचे, पढ़ी जवान थींदा, कढंदा। फौक़ कुल्ल ज़ी इल्मिन अलीम, मालूम थियो त हर इल्म खां मथे इल्म, ॾाढे चो मथे इल्म खां इल्म आहे न सही। मूंखे ॿुधा त सरकार खां मथे को आहे? अर्रहमान अल्लमल क़ुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान। अल्लाह ताला पंहिंजे पाक क़ुरान में फरमायो आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा मदरसे में कोन पढ़ियो आहे, मुंहिंजो हबीब करीम अलैहिस्सलाम कंहिं ज़मीन ते कोन पढ़ियो आहे, मुंहिंजो हबीब पाक अलैहिस्सलाम कंहिं जिब्रील वटि कोन पढ़ियो आहे, कंहिं मुल्ला मौलवी वटि कोन पढ़ियो आहे। मुस्तफ़ा खे पढ़ाइण वारो रब रहमान आहे। अर्रहमान अल्लमल क़ुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान। मुस्तफ़ा खे रब पाक पढ़ायो आहे, अहिड़ो त पढ़ायो आहे जो हबीब अहिड़ो त बयान कयो आहे। मुंहिंजे हबीब जे इल्म जे समुंड जे कतरे मां हिकिड़ो कतरो आलमन खे मिलियो आहे, क़यामत ताईं बयान कनि पिया, हिकिड़ो कतरो कोन थो खुले, अञा मुहम्मद जो समुंड रखियो पियो आहे। तव्हांजे लाड़काणे जे मुले त चयो आहे त मुहम्मद करीम जे लाइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो त अणपढ़ियो हो, नबी त अणपढ़ियो हो। ये तव्हांखे साईं मौलाना बदरुद्दीन साहब ॿुधायो, हुन वाक़ई लिखियो आहे, ईअं चई त नऊज़ बिल्लाह, नबी खे त ईमान जी बि ख़बर कान हुई, क़ुरान जी बि ख़बर कान हुई। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त थी, ईसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम माउ जे पेटां जा हुआ, पाक दामन मां हुआ, कुंवारी आहे, अल्लाह कुदरत सां हुनखे पैदा कयो आहे, बिना मुड़स जे आयो आहे, रब खे ॾेखारणो आहे पंहिंजे कुदरत ते ईंदो आहियां त माउ हूंदी आहे, पीउ कोन हूंदो आहे, ईसा ठाहींदो आहियां, पर पंहिंजे कुदरत ते ईंदो आहियां, न का माउ न का पीउ आदम खे ठाहे ॾेखारींदो आहियां। पर अञा जेकॾहिं मां कुदरत पंहिंजीअ ते अचां, जिन्स मटाए छॾियां, जबल जे टुकड़े मां पत्थर मां साले अलैहिस्सलाम जी ॾाची ठाहींदो आहियां। या कंहिंजी ताक़त आहे? चओ अल्लाह जी। ॾाढे चो कंहिंजी ताक़त आहे? अल्लाह जी ताक़त आहे। रब चवंदो आहे मां करे सघंदो आहियां, जे पत्थर मां ॾाची ठाहे सघां थो, मिटीअ मां आदम ठाहे सघां थो, बिना पीउ जे बग़ैर पीउ जे पाक माउ जे पेट मां हज़रत ईसा ठाहियां थो, त हज़रत अब्दुल्ला हज़रत आमना जे पेट मां मुहम्मद जो नूर बि पैदा करे सघां थो। आओ या न? खुदा खे ताक़त आहे, करे सघे थो या न? त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ, हाणे हे थो मुल्ला नऊज़ बिल्लाह चवे त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ईमान जी बि ख़बर कान हुई, क़ुरान जी बि ख़बर कान हुई। वरी त उन जो मुल्ला जो पुट तव्हां वटि वोट वठण आयो, मां ॿुधो त जुठ ॾाढी अथसि, शाबस अथव, जंहिं केरु आयो त मुंहिंजे ॻोठ जो त मिठाई खारायांव, अहिड़ा चंडरा किरिया भला आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्त, इहो तव्हांजो वोट खॾ में वञे हा। मुंहिंजा प्यारा भाउ, वोट वठण लाइ वरी छा चवंदा? क़ुरान खे वोट ॾियो। कंहिंखे वोट ॾियो? ॾाढे चो ॾाढे कंहिंखे? क़ुरान ते सिर बि क़ुर्बान आहे, पर तव्हां जहिड़नि चंडनि खे बुॾो बि कोन ॾींदासीं। मुंहिंजा हाउ या न था? बेअदब गुस्ताख असां अहल सुन्नत जा वोट वठनि, वरी असांजे मथां केस कनि, असांजे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि, असांजे मथां विढ़नि, इहे किरिया भला आहिनि। इंशा अल्लाह तबारक व तआला इहे न चढ़ंदा। मुल्ला हिकिड़ो हिते माईअ जे हथां कयो, हिननि जो वरी वॾो वरी मुसरत शाही न फाको ॾे किराए सघे ॻाइणी हिड़ी ॻाइणी। अब हाउ न साईं, वॾो जेको गुरु घंटाल हुनजे देर इस्माइल ख़ान ॾे घुमाए घुमाए 3 लूकड़ कढी छॾियईंसि घर जो। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ये लाव इन जैसा अथव, लाइक़ इन जैसा अथव, ये सलाम कलाम जे लाइक़ न, गुस्ताखनि जो टोलो आहे, बेअदबनि जो टोलो आहे। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे बचाए, हबीब जी मोहब्बत नसीब फरमाए। असांजे महबूब खे ख़ुदा काइनात जो इल्मु ॾिनो आहे। इल्मु मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम अम्मा जी पेट में आयो, झग ॾे भॼी वई। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे ज़ात बाबरकात खे रोई कई, मौला हिक पासे ॿार
बे पासे कुआरी, टे पासे सूर, चौथे पासे दाई कान्हे, पंजे पासे उञ, छहे पासे बुख, सते पासे गर्मी। क्या कया? अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो इन खजीअ जे थोड़ा जे हेठा वे, हुज़्ज़ी इलैके बिजिज़्इन नख़लते तुसाक़ित अलैके रुतबन जनिया। यो खजीअ जो सुकल थोड़ो आहे, इन जे हेठा वञी वियो, साल थी विया हिन में को साह कोन्हे, सफ़ा सुको पियो आहे। ऐं प्यारी मरियम हथ विझण तुंहिंजो कमु आहे, लोॾण तुंहिंजो कमु आहे, साओ करणु मुंहिंजो कमु आहे, ॿूर लॻाइण मुंहिंजो कमु आहे, खजी लॻाइण मुंहिंजो कमु आहे, पचाइण मुंहिंजो कमु आहे, छाणण मुंहिंजो कमु आहे, झोलीअ में विझण मुंहिंजो कमु आहे, खाइण तुंहिंजो कमु आहे। खजी खाईंदीअ वेंदीअ तुंहिंजी उञ बि वेंदी, बुख बि वेंदी, सूर बि लही वेंदा। अल्लाह जी बानड़ी खजीअ खे धूणो ॾिनो आहे। मुंहिंजा दा 6 महीना खजियुनि जो इंतज़ारु करणो पवंदो आहे। हाणे खजियूं ॿोकियूं आहिनि, उन में तव्हां नर ॾींदव, उन जूं झारियूं हकलींदव। मुंहिंजा दा 4-5 महीना खां पोइ वञी मस ॾंग थींदा, उनखे वरी वढींदव, वाढी करे वरी उनखे तव्हां सुकाईंदव, पोइ वञी थी खजी तयारु थिए। अल्लाह ताला फरमाए थो हुज़्ज़ी इलैके, ओ प्यारी मुंहिंजी बानड़ी छिक ॼण तुंहिंजो कमु आहे। छो मौला तूं बिना पंहिंजे कुदरत सां पैदा कर मूंखां छिक न ॾाराए। रब ताला चवे थो दुनिया खे क़यामत ताईं ॾेखारियो आहे त वलीअ जे हथ में करामत हूंदी आहे। मांखे ताक़त आहे जो पाण ई खजी साई थिए ऐं पची तुंहिंजी झोलीअ में किरे, पर मां इन जे करे तोखां हथ थो लारायां त तुंहिंजो हथ लॻे त पतो पइजी वञे त वलीअ जे हथ में बि करामत हूंदी आहे। पोइ चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, वलीअ औरत बि थी सघंदी आहे, तंहिंजे करे उन जे हथ में बि बरकत आहे जो सुको गुंड साओ थी थो पवे पियो, सुको थोरो साओ थी थो पवे पियो, खजी थो छाणे। खजी गर्मी कंदी आहे, उञ लॻाईंदी आहे, पर हीअ अहिड़ी खजी आहे जो बीबी साहिबा खाए थी त उञ ई लही थी वञेसि। दर्द लही आहे, सूर लही आहे, पुटड़ो झोली में आहे, खीरड़ो वेठी पीआरे, ॻोठ वारो खणी पेर खयो, कुआरी काॾे वई। ख़ुदा ख़ैर करे। अब हाओ न सही, अलाह शाला मुस्लमाननि जी इज़त रखे, चओ आमीन। ॻोठ जा माण्हू पेर खणी 50-60 लॻी विया, हलंदा अचनि, परे खां दुफक ॾिठऊं। हाओ ॿेली को माण्हू खजीअ जे हेठां वेठो आहे। चओ ॾिसूं वली। जंहिंमहिल वेझा आया, बीबी मरियम खे त ख़बर आहे मां ॾोही कान आहियां, गुनाह मूं कोन कयो आहे, अल्लाह पंहिंजी कुदरत ज़ाहिर कई आहे, बिना पीउ जे ईसा ॼाओ आहे, पर माण्हुनि जा वात, खूहनि जा वात केरु बंदि करे? अल्लाह खे रोई अर्ज़ थी करे, या अल्लाह मां खां पुछंदा मां छा चवां? रब थो चए जवाब न ॾिजां, तूं चइजां मां रोज़ो रखियो आहे, कान ॻाल्हाईंदसि। इशारो कजां झोलीअ वारे बचड़े ॾे, इशारो करणु तुंहिंजो कमु आहे, ईसा खां ॻाल्हाइणु मां अल्लाह जो कमु आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॻोठ वारा पहुची विया। ओ मरियम हे किथां आंदो थी? हज़रत बीबी मरियम अशारत इलैहि क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबीया। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, ॻोठ वारा चवण लॻा हिकिड़ो त गुनाह कयो थी, हिकिड़ो त ॾोह कयो थी, हिकिड़ी त ख़ता कई थी, ॿिए नंबर में वरी ॾोहल खे लिकाए असांखे चवे थी त ॿार सां पुछो। हाणे असां ॿार खां कीअं पुछूं जेको अॼोको ॼावल आहे? कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया, तुंहिंजे झोलीअ में तुंहिंजे पींघे में खीर पीअण वारो ॿार आहे, थञ पिया कजो को ॼावल आहे, इहो ॻाल्हाईंदो कोन्हे को। एतिरो हुननि चयो आहे त कीअं ॻाल्हाईंदो? अम्मा जे झोलीअ में ॻाल्हाए थो, इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया। ओ मुंहिंजे अमड़ खे तानन हणण वारा, मुंहिंजे अमड़ खे घटि ॻाल्हाइण वारा, ख़बरदार मां जहिड़ो तहिड़ो कोन आहियां, मां अल्लाह जो नबी साहिब किताब इंजील जो हाफ़िज़ बणिजी आयो आहियां। क़ुरान आहे न भा, ॾाढे ॻाल्हायो, क़ुरान आहे न से क़ुरान। हे चवंदा क़ुरान कोन पढ़ंदा आहिनि, पढ़ंदा आहियूं पर सम्झंदा आहियूं। तोखे ख़ुदा सम्झ खसे छॾी आहे, सम्झी मुला कोन थो, सम्झ त ख़ुदा जो क़ुरान छा थो चवे पियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जंहिंमहिल ॻाल्हायो आहे, हुनजे आॾो ऐलान कयो आहे त इंजील जो हाफ़िज़ बणिजी आयो आहियां। उन खां अॻिते थोरो आयत जो हिसो छॾे अॻिते फरमाए थो, अल्लाह ताला औसानी बिस्सलात व ज़कात मा दुमतु हय्या। जेसीं ताईं मां जहिड़ो हूंदुसि, अल्लाह पाक मूंखे हुकुम कयो आहे त माण्हुनि खे निमाज़ जी वसियत कजां, ज़कात जी वसियत कजां। मां पाण बि निमाज़ी आहियां, जहान खे बि निमाज़ी बणाईंदुसि। कलाक जाए थियो आहे, उहो अमर जे झोलीअ में अल्लाह जे क़ुरान जो हाफ़िज़ थी आयो आहे। अड़े किरोड़े ईसा मुंहिंजे मुहम्मद जे नाले तां क़ुर्बान। आओ या न? मुंहिंजे घोट मुहम्मद जहिड़ो थींदो? ॾाढे ॻाल्हाए,
ॾाढे ॻाल्हि जखरे जहिड़ो जवान ॾिसा को न ॾेह में मुहड़ मिड़नी मुरसले सरस संदस शान फकान काब कौसैन औ अदना यो मुयस्सर थियुस मकाम उन आगे जा एहसान जय हादी में लिमहेड़ा दरूद मुझे मिशरे हबीब करीम दे अब थका हो छा हेॾे निहारियो सलात बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। अब मुंहिंजे महबूब तां अल्लाह जे नबियनि पंहिंजूं सिर जानियूं घुरियूं या न, नबियनि दुआऊं घुरियूं या न, नबियनि ख़ुदा खे अर्ज़ कयो न मौला असांखे हुज़ूर जो उम्मती बणाए। हज़रत मूसा दुआ घुरी तूं बिशानश निगाह मूसा कर दे शुदा नज उम्मतश तमन्ना कर दे। हजरत मूसा अला नबी अलैहिस्सलाम नबी पाक जो शान ॾिठो, अल्लाह पाक जे दरगाह में दुआ घुरई या अल्लाह मूंखे नबी पाक जो उम्मती बणाए। त हजरत ईसा या हजरत मूसा मुंहिंजे महबूब पाक जा मुक़्तदी उहो बि वक़्तु आहे जो मुसल्ले ते मुहम्मद करीम आहे, 1.25 लख नबी पुठियां बीठो आहे। ख़बर आहे न नमाज अक्सा में था यही सर आया हो माना अव्वल आखिर मेरा जर्रात। नमाज अक्सा में था यही सर आया हो माना अव्वल आखिर कि दस्त बस्ता खड़े हैं हाजिर जो सल्तनत आगे कर गए थे, कि दस्त बस्ता खड़े हैं पीछे जो सल्तनत आगे कर गए थे। अॻ में जेके नबूवतूं करे विया हा, रिसालतूं हलाए विया हा, अॼु यतीमन जे यार आमना जे लाल जे पुठियां बीठा था नमाज़ पढ़नि। हुज़ूर करीम जी ज़ात फरमायो आहे, बुखारी जी हदीस मां तोखे ॾेखारियां, ॿियनि हदीस जे किताबनि में लिखी आहे, हज्जतुल वदा जे टाइम ते नबी करीम फरमाइनि था मां जॾहिं हज ते पियो वञा पंहिंजे सहाबनि खे फरमायूं हज कबो आहे अरफात में 9 ज़िल हज जे ॾिहाड़े शाम थींदी आहे त मुजादा अरफात खां वापसि अचबो आहे, वापसि अची वरी 10 जी राति मुज़दलिफ़े में गुज़ारबी आहे, मुज़दलिफ़े में फजर जी नमाज़ पढ़बी आहे, फजर जी नमाज़ पढ़ण खां पोइ 10 जे ॾिहाड़े सिधो मिना जे मैदान में अचबो आहे। मिना जे मैदान में अची सभ खां अव्वल शैतान खे पथरियूं चुटबियूं आहिनि, उन खां पोइ कुर्बानी कबी आहे, उन खां बाद में मथो कूड़ाइबो आहे, उन खां बाद में इहराम लाहिबो आहे। हबीब करीम जी ज़ात जमल हज्जतुल वदा जो टाइम करे मथे कूड़ाइण वारे टाइम ते आया, अबू बकर खे चयूं, अबू बकर चई लब्बैक, उमर लब्बैक, उस्मान लब्बैक, हैदर करार लब्बैक, ओ फलाणा लब्बैक, सभई गॾु थियो त ॻाल्हि ॿुधायां। असहाब परवान वांगुरु गॾु थी विया। नबी पाक फरमाइनि था पिया अवां ईअं न सम्झो त रुगो असां नबी करीम सां हज कयो आहे, पर मां मुहम्मद खे ख़ुदा जो कसम आहे, कल्ह जॾहिं मां हितां सवार थी करे मुज़दलिफ़े खां अॻिते फलाणी वादी वटां लंघुसि त ॾाचीअ ते मूंखे यूसुफ अलैहिस्सलाम मिलियो, मूसा अलैहिस्सलाम मिलियो, सुलेमान नबी मिलियो, हज़रत हारून नबी मिलियो, 1.25 लख नबी मूंखे मिलिया। अवां कोन पे ॾिठा पर मां मुहम्मद ॾिठा पे, जेके मां मुहम्मद सां गॾिजी हज करण पे हलिया। ओ मुंहिंजा अदा मुंहिंजो मुस्तफ़ा हज करे त नबी रीसूं कनि त असां सोणे सां हज ते गॾु वञूं। चओ त नबी जहिड़ा, चओ त नबी ज़िंदा नबी, चओ चओ अल्लाह जा नबी सभु ज़िंदा, ख़ुदा उनखे अहिड़ी ज़िंदगी अता फरमाई आहे जो तुंहिंजे मुंहिंजे सम्झ खां मथे आहे। हाँ नबी करीम जे इन हदीस मां साबित आहे, हालांकि सभु नबी हुज़ूर खां अॻे गुज़री चुका हा, को बि नबी दुनिया जे तख़्ते ते हयाती मौजूद कोन हो, सभु हिन दुनिया मां हलिया विया हा। ईसा खे ख़ुदा मथे खणाए छॾियो हो, अल्लाह जो नबी सभिनि खां आख़िर में आयो, पर महबूब जी ज़ात फरमाइनि था सरकार सचो आहे। बुखारी खोल, सरकार फरमाइनि था फलाणी वादीअ में मूंखे सभु नबी ॾाचिन ते सवार मिलिया। साईं फरमाइनि था अचो त तव्हांखे मुहांडरा ॿुधायां नबीअनि जा,
मुहांडरा ॿुधाया हबीब करीम इब्राहिम नबीअ जो मुहांडरो ॿुधायो आहे, हज़रत यूसुफ नबीअ जो मुहांडरो ॿुधायो आहे, हज़रत ईसा नबीअ जो मुहांडरो ॿुधायो आहे, हज़रत मूसा नबीअ जो मुहांडरो ॿुधायो आहे, पार पता नबी पाक ॿुधाया हल इहे सभु नबी मूंसां गॾु लबैक पुकारींदा हलिया। अड़े जंहिं मुहम्मद करीम सां हिकिड़ो हज नबीअनि कयो, हिकिड़ी निमाज़ नबीअनि पढ़ी, वाह मुस्तफ़ा जा सहाबियो तहां तां क़ुर्बान वञा जो 23 साल मुहम्मद जे पुठियां नमाज़ूं पढ़ियो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मिठाई से फरमाए तो जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदारन सरदार, सुहे सहाबिन सथ में मंझ मस्जिद मणियादार, पो चारई चङा चौधार वाहे कांधा हबीब सां। अब बेटाई त वली हो न सही, ॾाढे ॻाल्हायो, उहो त मञे थो न चइनि यारनि खे। फरमाए तो पतंगन पह कयो मेड़िया मथे मच, हीअ बत्ती सुबुह ताईं ॿरंदी, पतंग न वेंदा। हा या न, तूं मां कलाक 2 कलाकनि 3 कलाकनि खां पोइ हलिया वञी सुम्हंदासीं, पर इहे जेसीं ताईं बत्ती ॿरंदी पतंग न वेंदा, एसी ताईं जो पची लाल थी सड़ी ख़तम थी वेंदा, पर बत्तीअ खे न छॾींदा। हा या न, ॻाल्हाए बा लतीफ़ सही आहे तो ॻाल्हि करे। चए थो पतंगन पह कयो मिड़िया मथे मच, पसी लहसन लिचया सॼा मथे सच, पो संदा गिच में गच वेचारन विञाया। मुंहिंजे घोट मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी त नूरानी जमात पैदा कई जंहिंजे लाइ क़ुरान शाहिदा सिबगतल्लाह व मन अहसन मिनल्लाह सिबगतन व नहनु लहू आबिदून। और मुंहिंजा प्यारा हबीब अबू बकर वारो रंग, उमर साईं वारो रंग, उस्मान साईं वारो रंग, हैदर करार वारो रंग, तुंहिंजे 1.25 लख सहाबनि जो रंग, जंहिं बि तोखे ॾिसी ईमान सां कलमो भरियो ऐं तुंहिंजो जंहिं ते रंग चढ़ियो आहे। मुंहिंजा मिठड़ायो तुंहिंजो रंग नाहे, मुंहिंजो रंग आहे। कंहिंजो रंग आहे? सिबगत अल्लाह। चओ चओ कंहिंजो? अल्लाह जो रंग। अड़े तोखे मवाली 4 सूटा थो हणाए त मकान नथो विसरई। हाँ तोखे मुजादा भंग जो कूंडो थो पीआरे त अलम जी पाड़ कोन थो थदी, जीअं न दूहीअ ते कुतो सुतो पियो हूंदो आहे, ईअं अलम जे पाड़ में सुतो पियो आहे। मुजादा मवालनि खां खणी पुछो, अहिड़ो त भंग चरसुनि खे मज़ो ॾिनो आहे। अड़े जंहिंखे मुहम्मदी नशो चढ़ियो त हो क़यामत ताईं न लथो। आओ या न? तू मुस्तफ़ा जे सहाबन जो दुश्मन, सिद्दीक जो दुश्मन, फारूक जो दुश्मन, हजरत उस्मान जो हैदर करार जो भी दुश्मन आ, अलीअ जो भी मुनकर आ। अलीअ जी गिला कंदो आ, चवंदो आहे त अलीअ खे रसो गिची में विझी ज़ोरी कुर्सी तां लाथो हूं। अली अकेलो थी करे रड़ियूं पियो करे, कारे रंग जो रसो हो। मां तो चवां असांजो अली शेर आ। चओ चओ असांजो अली। अरे लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था। ये वहाबी ये शिया ॿई हिकिड़े अब्बे अम्मा जी औलाद अथव। हाओ हाओ त कयो, पर तव्हां वरी हा बि था कयो, पेते बि निहारियो था। छो था पेते निहारियो? मर्द थियो मुजाहिद थियो, ॿिन्ही जो असुल नसुल हिकु अथव, ॿिज बिना जो हिकिड़ो आहे। को टाइम आयो तॾहिं उहो सुजरो ॿुधाईंदोसांव। मुंहिंजा सोना मुंहिंजे मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न ते नबी हैरान हा। हाओ या न? पुछूं शाह साहब खां। फरमाए थो मुंहिंजी मुलाकात, हाय हाय मुंहिंजी मुलाकात होए अव्हां जी हो तसां, सुख न सुम्हो कॾहिं न को ॾींहं न रात, पोइ बाहुनि विझी वात हूंदरी हूं क्यो रिणनि में। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अमड़ जे पेट में ॿुधाए थो त मां थरी पवंदी।
थका त ना हो। हलो हलो सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अगारो ॻाल्हि ॿुधाई मन सोहणे पिरालवीअ जी। सोहणो पिरालवी आहे साईं। ज़ात जो आहे जूणे जो। केरु आहे ज़ात जो? ज़ात ते ॾात न आहे। राणे वटां रात मूंखे नौन या पो आयो लधाऊं लतीफ़ चवे ॾातर वटां ॾात हाणे कान पुछनि था ज़ात आया से अघिया। हाय हाय हज़रत सोहणे मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैहि जे घर जे साम्हूं वाणियनि जो घर आहे। कंहिंजो घर आहे? वाणीअ जो, हिंदूअ जो। उन हिंदूअ जी धीउ आहे, नंढड़ी आहे। उन छोकिरी जो नालो आहे राधा। छा आहे नालो? मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि। अल्लाह जो अहिड़ो बानो आहे। अल्लाह जा वली छा कंदा? चवंदा जे भाई जोगी थिया त तमा छॾ तमाम गोला जे गोलनि जा तन जो थी गुलाम सब्र जे शमशीर सां कर कीने खे कतलाम पुनागा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतन में। अल्लाह जा बाना कंहिंखे ईज़ाईंदा न आहिनि, कंहिंजी दिलि खे वठंदा आहिनि। राधा नंढड़ी आहे, मखदूम साहब जे घर ईंदी आहे। पाड़े जी ॻाल्हि आहे। मखदूम साहब कमल मानी ॾेसि, कमल सयूं पचाए ॾेसि, कमल शइ वठी ॾेसि, कमल मथड़े ते हथड़ो घुमाए। अॼु राधा नंढड़ी आहे, सुभाणे वॾड़ी थी आहे। हिंदुनि जो रवाज आहे। अॼु ताईं बि वाणिया ईअं कंदा आहिनि त छोकिरी साहुरे वञी बालिग़ थींदी आहे, जल्दी परणाए छॾींदा आहिनि। हैफ़ मुस्लमान तूं मुहम्मदी थी करे इहो अख़लाक़ को नथो धारी पियो। राधा वीचारी बालिग़ थियण जे वेझड़ो थी आहे। पिराले शरीफ़ खां परे ॿ टे ॻोठ छॾे ॿिए ॻोठ में वञी पंहिंजे वाणे पंहिंजे कंहिं ॿिए माइट सां परणाए छॾी आहे। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे सांगे राधा जे परजन जी वञण खां बाद में, शादीअ खां बाद में इत्तिफ़ाक़ सां हुन ॻोठ में वञी निकितो। ख़बर हुई त राधा हिन ॻोठ में परणजी आई आहे। पंहिंजो कमकार लाहे दिलि में सोचे त न्याणी ही मुंहिंजे घर ईंदी ही। बस तक थकावट ॿाहिरि निकिरी वञे, महिरबानी कयो। सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिही व बारिक व सल्लम। विच ते न ॻाल्हाइबो आहे, ॿुधबो आहे। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, मखदूम साहब दिलि में सोचियो त पाड़े जी हिंदू आहे त पंहिंजी जॻह ते आहे, पर पाड़ो त आहे न सही। नबी से फरमाईंदा आहिनि अकर मुद्दईफ़, वाह सोना नबी, अकर मुद्दईफ़ वलऊ कान काफ़िरा। अवां वटि काफ़र महिमान थी अचे त उन जी बि इज़त कयो। साईं फरमाईंदा हा माज़ाल जिब्रील यूसीनी बिल जार हत्ता अज़नतु अन युवर्रिसहू। नबी साईं फरमाईंदा हा त जॾहिं बि जिब्रील ईंदो हो मां मुहम्मद खे अची पारत कंदो हो तो मिठड़ा हबीब तोखे पाड़ेसरीअ जी पारत हुजई। साईं फरमाइनि था एतिरी त मूंखे पारत कयईं, एतिरी त पारत कयईं जो मूंखे पक थी वई त पाड़ेसरी मुंहिंजो वारसु थी वेंदो। असां सताईंदासीं पाड़ेसरी खे, असां ॾुखोईंदासीं पाड़े वारे खे। मुंहिंजा अदा पाड़े वारनि जो ख़्यालु कर। जंहिं पाड़े खे राज़ी कयो तव्हांजी क़बर कुशादी, जंहिं पाड़े वारे खे राज़ी कयो तुंहिंजो ईमान सां लाॾाणो थींदो। जंहिंजो पाड़े वारो ख़ुशि आहे त अलाह बि राज़ी आहे। पाड़े वारे खे न सताइजां, पाड़े वारनि ते हथु रखजां। चल अलाह ताला तव्हां असांखे पाड़े वारनि सां सुठे सलूक जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हज़रत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि ॻोठ मां चुन्नी वरिती। चुन्नी सम्झो था, पोढ़ा सम्झंदा, टेडी कोन सम्झंदा। छो त अॼुकल्ह जे टेडियुनि खे ख़बर ई कान्हे का चुन्नी छा थींदी आहे। हथ जूं रंगींदा हा अॻे, खटरी खोंबा चइबा हा। चुन्नी पोतीअ जो नालो आहे। मखदूम साहब पोतड़ी वरिती, चुन्नी वरितई। पुछा करे करे राधा जे घर वियो त हे घर तस कड़ो वञी खड़कायई। माई दर जे अंदर बीह रही सई, केरु? मोहम्मद इस्माइल पिरालवी। न्याणी चयो सही तूं मुंहिंजो बाबे जी जाइ ते सदाई तुंहिंजे मुंहुं लॻंदी हुअसि, तो वटि ईंदी हुअसि, पर हाणे वर वारी आहियां, मुंहिंजो वर कोन्हे, तंहिंजे करे दर कोन खोलींदसि। ॾे ख़बर कहिड़े कम सां आयो। अख़लाक त निहार मुस्लमान, हया निहार। अॼुकल्ह ख़ुदा पियो ख़ैर करे मुड़ुसनि वीचारनि ॿोरियूं टंगे टंगे ड्रव कया आहिनि, मायूं ॿोरनि में टुंग करे छॾिया अथनि।
शलन को गोभी वारो पढ़ो जे, शलन को टमाटर वारो पढ़ो जे, गिची सूधी ॿाहिरि। अलाह पनाह ॾे, चूड़ी वारो आयो ॿाहिरि वेही चूड़ी त पारा आहे। कुझु लॼ कयो, कुझु हया कयो। नाराज़ त कोन था थियो? सच थो चवां या ग़लति थो चवां? कुझु हया कयो, कुझु लॼ धारियो मुस्लमानो, कुझु गैरत धारियो। चल रब करीम पनाह ॾे। पाण फरमाइनि था, मखदूम साहब फरमाए थो, राधा मूंखे तुंहिंजे इन अख़लाक ऐं हया ते फ़ख़्रु आहे। तूं मुंहिंजी न्याणी आहे, मां तुंहिंजे लाइ चुनड़ी आंदी आहे। इहा मथे ते ओढ़ मां हलां थो। चुन्नी अंदरो छले ॾिनी आहे। मखदूम साहब रवानो थियो आहे। माईअ जो मुड़ुसु पुठियो आयो, मुड़ुस सां ॻाल्हि कयईं त मतां पुछे केरु आहे? हीअं मुंहिंजो पाड़ेसरी मखदूम साहब आयो हो, चुन्नी ॾेई वियो आहे। वाणियो थो चवे, हैफ़ा तुंहिंजे हाल ते राधा, अहिड़े दरवेश खे घर वठी दुआ त कराई हा। कि तूं मुंहिंजो वर आहे, तूं मुंहिंजो मुड़ुसु आहे, मुंहिंजो तोसां निकाह आहे। मां तुंहिंजे इजाज़त खां सवाइ कीअं धारियो माण्हू आणियां? आहे मुंहिंजो बाबो, आहे बुज़ुर्ग, पर मां तुंहिंजे इजाज़त खां सवाइ कान आंदो। चए थो हाणे वारो कर, हंधु ठाहे, बिस्तरो ठाहे, डोड़ी मां मखदूम खे वठी थो अचां। पाड़े वारनि खे बि ॿुधाए त असांजे घर वलीउल्लाह आयो आहे। इन्हनि वहाबनि खां त वणिया भला, इन्हनि बेअदबनि खां, गुस्ताखनि खां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, डोड़ंदो डोड़ंदो माईअ राधा जो मुड़ुसु वियो आहे। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह खे अध में वराई। ओ सोहणा, तोखे अल्लाह जो कसम आहे जेके मञींदो आहे, उन नबीअ जो कसम आहे जंहिं ते कलमो भरियो थी। असां मिसकीन जे घर हल, भली न खाओ, भली न वापराए, पर महिरबानी करे असांजे अंगण ते पेरड़ा घुमाए, दुआ कर त असांजो रिज़्क़ रोज़ी कुशादो थिए, रब राज़ी थिए, भॻवान राज़ी थिए। अल्लाह जा बाना कंहिंजी दिलि न रंजाईंदा आहिनि। मखदूम साहब मोटी पियो। माई अॻई कमरो ठाहे छॾियो हुजे, चादरूं विछाए, हंध विछाए। मखदूम साहब जीअं जो आयो खट ते वेठो, सॼे ॻोठ जा हिंदुवाणियूं अची वेठियूं। मखदूम साहब कचहरी करण लॻो। हाणे ॻाल्हियूं ॿोलियूं पियूं हलनि। मखदूम साहब ॻाल्हाइण कंदे कंदे चए थो, राधा तवजो कजो, निंड त कान्हे, गौर सां ॿुधजो। राधा जी साईं मंगे दो तुंहिंजो कहिड़ो आहे, जंहिंजो तोसां निकाह आहे सो कहिड़ो आहे, जेके भला हे तुंहिंजे साम्हूं वेठो आहे। मखदूम साहब भोग थो करे, राधा तुंहिंजो मंगे दो त कोझो आहे, तुंहिंजो मंगे दो त कोझड़ो आहे। माई थी चए, साईं जेको बाबे ॾिनो सो अखियुनि ते। वाह न्याणी, हा साईं आहे न साईं। ओ मुंहिंजा साईं जेको बाबे ॾिनो सो अखियुनि ते आहे, मूंखे मालिकनि ॾिनो आहे सो मुंहिंजे अखियुनि ते आहे। मखदूम साहब जोश में अची वियो आहे। चवे थी, राधा जंहिंसां तुंहिंजो निकाह आहे उहो त कोझड़ो आहे, पर जेको मुंहिंजो साईं आहे तोखे चवे त ॾेखारियां, उन सां मुंहिंजो ज़िंदगी भर जो निकाह आहे, उन सां मुंहिंजो ज़िंदगी भर जो मंगणो आहे, उन सां मुंहिंजो ज़िंदगी भर जो पेचो आहे। चवे त ॾेखारियां। माईअ कंधु हेठि कयो आहे। साईं मर्दनि जा वरी कहिड़ा मंगेंदा, मर्दनि जा वरी कहिड़ा निकाह। चवे थी, चवे त ॾेखारियां। सभिनि चयो हा हो साईं ॾेखार। मखदूम साहब मुराक़बो कयो आहे। मुराक़बो करे पंहिंजे मुंहं ते पोती आहे। पोती करे हीअं जो हटायो आहे त रसूलुल्लाह जी सूरत साम्हूं आहे। मखदूम साहब कोन्हे को। मखदूम साहब हीअं जो मुंहं तो हाणे पर्दो हटाए त खट ते रसूल करीम जी ज़ात बाबरकात वेठी आहे, उहा सूरत वेठी आहे। जेतिरा जो हिंदू हा, मर्द हा, मायूं हूं, वणिया हा, औरतूं हूं, पक्का हा, पोड़ा हा, सूरत ॾिसी चवनि था, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जारो इन सभिनि कलमो भरियो आहे। मखदूम साहब मुंहिंजे आॾो वेठो आहे। चवे थो, अबा मां त मोहम्मद इस्माइल आहियां, हे त मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जे जुल्वे जी हिकिड़ी किताब जी ज़री आहे, जो ॻोठ जो ॻोठ मुस्लमान थियो आहे। राधा इहो सॼो वक़्तु तुंहिंजे भाग में आहे जो तुंहिंजे सदके खे ईमान मिली वियो आहे। वाह वलियो तव्हांजो शान, वाह अल्लाह जा बानो तव्हांजो शान। अड़े इन अल्लाह वारनि तां कुर्बान वञा। मूंखे ॿुधा, इहे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जा बि ग़ुलाम हा, हाओ या न? उन्हनि जो इल्मु त केॾो वसी आहे। ऐं हे मुल्ला वरी नबी लाथो चवे त नबी खे क़ुरान जी ख़बर कान्हे, ईमान जी ख़बर कान्हे। ऐं नबीअ जो ग़ुलाम जंहिं ते नज़र करे त खे ईमान जी दौलत वठी ॾे, हाओ या न? वठी ॾे या न? रुगो निगाह कंदो वञे त ईमान मिलंदो वञे। असांजे नबी जो त शान वॾो चवनि, असांजे नबी जो शान,
असांजे महबूब जा ग़ुलाम विशान वारा जे 23 साल नबी जे पुठियां निमाज़ूं पढ़ियूं, नबी सिकदा विया, हो मुंहिंजे महबूब जे ज़ात सां निमाज़ूं पढ़ंदा रहिया, रुगो निमाज़ूं कोन पर सरकार सां रोज़े में गॾु सुता पिया आहिनि। अड़े बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा, अकलो हो वई तो चल मदीने, चओ आमीन। अकल हो वई तो चल मदीने, वेख तू जोड़ा मज़ारां दा, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। चओ त यार, चओ त बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा, अकलो हो वई तो चल मदीने, वेख तू जोड़ा मज़ारां दा, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। मुंहिंजा सोना इहा जाइ भाग वारे खे मिलंदी आहे, नसीब वारे खे मिलंदी आहे, मुक़द्दर वारे खे मिलंदी आहे, उनखे मिलंदी आहे जंहिंखे सचाई हूंदी आहे, कूड़े खे जाइ कान मिलंदी आहे। रब करीम जे ज़ात मुंहिंजे हबीब सां पंहिंजा यार गॾे छॾिया, क़यामत ताईं मुंहिंजे महबूब सां भाकुर भाकुर में पिचूं वेठा आहिनि। अहिड़ा रब गॾिया जो क़यामत ताईं जुदा करण वारो ॼाओ ई कोन्हे को। दुनिया हिते पई मख वांगुरु मथो हणे, मख पंहिंजो मथो फिटींदी आहे, 24 कलाक तिरियूं पई मलींदी आहे, थींदो कुझु बि कोन्हे। इहे मख वारा हथ पेर मले मथो छटे कुटे गुज़री वेंदो, पर सिद्दीक़ सरकार सां गॾु आहे, फारूक मुस्तफ़ा सां गॾु आहे, उस्मान रसूलुल्लाह जे पेरां दी खां सुतो पियो आहे। ओ चरिया तूं हैदर करार जो सचो हुबदार आहे त सरकार जे यारनि सां प्यार कर जैसां अलीअ बि प्यार कयो। अली साईं जो हिकिड़ो तोखे वाक़ियो ॿुधाए छॾियां, दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलजा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हे त वेढ़ायूं वेठा आहिनि, कुर्सी खस गया, भिदक खस गया, खिलाफत खस गया, है न साईं। तोखो भंग जो कुटो को कोन थो खसे, अली हू खिलाफत खसजी वई। अली अहिड़ो कमज़ोर हो, माज़ अल्लाह। हिकिड़े ॾिहाड़े सिद्दीक़ ऐं हज़रत अली आमो साम्हूं आया, हिक ॿिए खे ॾिसी ॿई खिलनि पिया। छो न खिलनि? क़ुरान थो चवे रुहमा बैनहुम, ओ दुनिया वारो तव्हां भली वेढ़ायो, पर मां रब थो चवां न विढ़ल कोन हा, पाण में खीर खंड हा। केरु थो चवे? चओ अल्लाह। ॾाढे जो केरु थो चवे? जॾहिं अल्लाह चवे रुहमा बैनहुम, त तूं विढ़ण वारो केरु थींदो आहे? फूसी जहिड़ी बड़ ते वेठी तहिड़ी न वेठी पियो भौंक बदबख्त पियो तूं मथो हण, तुंहिंजे चवण ते कंहिंखे एतबार कोन्हे। असांजो क़ुरान ते ईमान आहे। क़ुरान थो चए मुहम्मद जा यार पाण में खीर खंड रहा। आमो साम्हूं जॾहिं ॿिन्ही खिली ॾिनो त अली मुर्तज़ा थो पुछे, सिद्दीक़ सोना खिले छो? हज़रत सिद्दीक़ थो चए अली तूं ॾस, तूं छो खिले? चए थो न तूं ॾस। हो चए न तूं ॾस। हिकु ॻाल्हि ते हू, ॿी ॻाल्हि ते हू। आख़िरकार हज़रत अली साईं थो फरमाए अबू बकर तोखे ॾसणो पवंदो। हज़रत सिद्दीक़ अकबर फरमाइनि था ॿुधो, मां इन जे करे खिलियो आहियां जो तोखे ॾिठुमि त मूंखे रसूलुल्लाह जी हदीस यादि आई आहे। नबी करीम हिकिड़े ॾिहाड़े मूंखे फरमायो हो त हज़रत अली क़यामत जे ॾिहाड़े जन्नत जे दर ते बीठो हूंदो, अल्लाह हुनखे मोकल ॾींदो, जंहिंजी ॿाह खां वठी जन्नत ॾे मोकिलींदो, उहो ई जन्नत में वेंदो, ॿियो को न वेंदो। ओ प्यारा अली, मां तोखे ॾिठो आहे, हदीस यादि आई आहे, ईमान ठरी पियो आहे त मुंहिंजे भाउ जो अल्लाह केॾो शान कयो आहे। मूंखे ख़ुशी थी आहे जो तोखे ख़ुदा जन्नत जे दर ते बीहारे जन्नत खे तुंहिंजे हथां मोकिलींदो, इन जे करे खिलियो आहियां। तूं छो खिले? हज़रत अली थो चवे अबू बकर, मां जॾहिं तोॾे निहारियो मूंखे बि रसूलुल्लाह जी हदीस यादि आई। हुज़ूर पाक मूंखे चयो हो, ऐं प्यारा अली क़यामत जे ॾिहाड़े तूं जन्नत जे दर ते हूंदे, जंहिंखे मोकिलींदे उहो जन्नत में वेंदो, पर मां मुहम्मद पारत थो कयां, तूं अली जन्नत में उनखे मोकिलजां जंहिंजे दिलि में अबू बकर जी मुहबत हुजे। तो प्यारा सिद्दीक़ तुंहिंजो बि वॾो शान आहे।
तुंहिंजो बि वॾो शान आहे, मूंखे यादगीरो अची वियो आहे, मां जन्नत में मोकिलींदुसि, पर मूंखे वहदहू वाहिद रब करीम जे ज़ात जो कसम आहे, अली जन्नत में मोकिलींदो उनखे जेको सिद्दीक़ सां प्यार कंदो। जंहिंजो सिद्दीक़ सां प्यार नाहे तंहिंसां अली बेज़ार आहे। जेको सिद्दीक़ जो दुश्मन आहे सो अलीअ जो दुश्मन आहे, जेको सिद्दीक़ जो मंदो आहे सो अलीअ जो मदो आहे। हज़रत अली फरमाइनि था सिद्दीक़ अकबर जी मूंखे मुहम्मद मुस्तफ़ा पारत कई आहे, इन जे करे जो नबी पाक फरमाईंदो हो, दुनिया वारनि खे ॿुधाए वियो हो त अफ़दलुल बशर बादल अंबिया बितहक़ीक़ अबी बकर सिद्दीक़। ओ अली तोखे शाहिद थो बणायो वञाए त हज़रत अबू बकर जहिड़ो दुनिया में आयो ई कोन्हे को। मां सबब अल्लाह फी सदरी इल्ला सबबत फी सदर अबी बकरन। नबूवत खे छॾे, रिसालत खे छॾे, नबूवत रिसालत खां बाद में ॿिए नंबर में दुनिया जे तख़्ते ते अबू बकर जो मटो कोन्हे। जो कुझु मां मोहम्मद करीम जे सीने में रब विधो आहे उहो मां अल्लाह पाक जे फज़ल करम सां अबू बकर जे सीने में विझी छॾियो आहे। अली तो फरमाए मां तुंहिंजो शाहिद आहियां, शेरे ख़ुदा तो फरमाए मां तुंहिंजो शाहिद आहियां। जो मोहम्मद मिठे खां मां इहे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। अबा जंहिंजो शेरे ख़ुदा जहिड़ो जवान शाहिद हुजे त के लार लोॾो आहे को? भली पिया पिटनि पिया कुटनि, ख़ुदा पिटाए कुटाए हुअं ई छॾिया आहिनि, वरंदुनि कुझु बि कोन को। मदीने शरीफ़ जी सरज़मीन जेसीं ताईं ज़िंदा मौजूद आहे ऐं क़यामत ताईं आहे, रसूलुल्लाह जो रोज़ो आहे त सिद्दीक़ मुस्तफ़ा सां गॾु आहे। हा या न? हज़रत अबू बकर सिद्दीक़ जरी ख़िलाफ़त ते वेठो, कंहिं हिकिड़े माण्हू अली साईं खे अची चयो, मुनाफ़िक़ बि हूंदा हा न? वा ॻाल्हायो ॻाल्हायो, मुनाफ़िक़ हुया न? मुनाफ़िक़नि जो क़ुरान में ज़िक्र आहे, इज़ा जाअकल मुनाफ़िक़ून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह। हिकिड़ो मुनाफ़िक़ आयो आहे, हज़रत अली करमल्लाहु वजह करीम खे चई, अली तुंहिंजे हूंदे अबू बकर वेठो आहे पग ते, तूं हुकुम कर त लश्कर वठी अचां, अहिड़ो लश्कर वठां जो सॼो मदीनो लश्कर सां भरे छॾियां। अबू बकर खे फौरन लाहे तोखे विहारियां, हुकुम कर मूंसां लश्कर ॿधल आहे। वाह शेरे ख़ुदा तुंहिंजो शान। अली जो जवाब ॿुधायां? इजाज़त ॾियो। अली साईं तो फरमाए ॿुध, तूं तो चवीं त मां अबू बकर जे ख़िलाफ़ लश्कर तयारु कयां, पर यादि रख अलीअ जे सिरीअ में जेसीं ताईं साह आहे मां बच्चो ॼणियो कोन्हे जेको सिद्दीक़ खे ख़िलाफ़त तां हटाए। छो अली छो? सबब कहिड़ो आहे? चवे थो इन जे करे जेके मुहम्मद मुस्तफ़ा ख़िलाफ़त ॾेई वञे उनखे हटाइण वारो माउ बच्चो ॼणियो ई कोन्हे को। अलीअ जो आख़िरी रत जो फुड़ो हज़रत सिद्दीक़ तां क़ुर्बान थींदो, इन जे करे जो मुहम्मद हुनखे तख़्त नशीन करे वियो। जेके रसूलुल्लाह मुसल्ले ते बीहारे, तख़्त ते वेहारे, अली हुन जो हामी आहे, अली हुन जो हमदर्द आहे, अली हुन जो सिपाही आहे, अली हुन जे तरफ़ आहे। अली जहिड़ो आहे त अबू बकर जे सिद्दीक़ जे ख़िलाफ़त खे लोॾो ई कोन्हे को। वाकई थियो बि ईअं, काफ़ी मुनाफ़िक़ पैदा थिया, के ज़कात जा मुनकर थिया, के मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मुनाफ़िक़त करण लॻा, मुर्तद थियण लॻा। हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु सां सिद्दीक़ सलाह कई आहे, जंग जो ऐलान थियो आहे, सपा सालार सिद्दीक़ अकबर आहे त हैदर करार हुन सां जर्रार सिपाही थी करे जंग कई आहे। अहिड़ी शिकस्त मिली आहे जो इस्लाम जी तारीख़ शाहिद आहे। अली थो चवे अबू बकर जहिड़ो बहादुर असां दुनिया में ॾिठो ई कोन को। हे कंहिंजो फ़ैसिलो आहे जो हैदर करार जो, कंहिंजो फ़ैसिलो आहे? पोइ जेकर सचो तूं हैदरी आहे त पोइ हैदरी खे खपे त हैदर करार जो फ़ैसिलो क़बूल करे न। अल्हम्दुलिल्लाह हैदरी आहियो त असां आहियूं। खुदा ताला असांखे सचो हैदरी फरमायो आहे। दुआ कर अल्लाह ताला असांखे नबी जी मोहब्बत नसीब फरमाए। अफ हसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसन, क़ुरान थो चवे तव्हां बेकार पैदा कया विया हो, व अन्नकुम इलैना ला तुरजाऊन, अवां मारे कोन मोटंदो। न न बेकार ना हो, खुदा जी इबादत लाइ आहियो, अल्लाह ॾे मोटंदो। इन अल्लाह जी इबादत खे फर्ज़ सम्झो, खुदा जी इबादत कयो, मोटी हलणो अथव। उन मोटण खां अॻु में कुझु कमा, हिन दुनिया खे छॾणो पवंदी। फानी रे फानी दुनिया दम न हिकिड़ो, लटी दई लोढ़ लतुन सां जोड़ी दई जानी, पो को डर ऐं कानी आहे सिर सभु कंहिंजे मथां। अड़े बर भंजूअ वेही कहिड़ियूं कदे ॻाल्हियूं, ॼानी मानी मोटिया वरो वञी ॾेई, पो कल कान पेई त ॾाज ॾिनाऊं कहिड़ो। कर हलकारी रात सिघो पवदई
दुनिया में कुछंदे पुछंदे की नकी लवदे लाते जेके वणच ना हुंदई वात से ओगा छी दे अगिया दुआ कर असांखे खुदा ताला दुनिया में हलाए त ईमान सां हलाए, नबी जो इश्क मोहब्बत नसीब फरमाए, सरकार जो आशिक बनाए, सरकार जे सहाबन जो अहल बैतन जो आशिक बनाए, इस्लाम जो सिपाही बनाए। दोस्तों अदीजो मां अल्लाह जे दरगाह में हाणे दुआ थो कयां, खुदा तहांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार करे, तहां जूं असां जूं खुदा दिल जूं तमन्नाऊं पूरियूं फरमाए। अल्लाह तबारक व तआला तहांजा असांजा दिल जा मक़सद पूरा फरमाए। हिन ग़रीबन जा वेड़ा अल्लाह ताला क़यामत ताईं वसाए। जेके मिस्कीन 12 महीने या साल में हिकु ॿ दफ़ा आलमन खे घुराए दीनी प्रोग्राम कंदा हन, अल्लाह जो क़ुरान पढ़ाईंदा हन, दीन जूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदा हन, अहिड़नि जे लाइ दुआ घुरो खुदा हिननि जा बच्चा हिननि जो दीन हिननि जो ईमान सलामत रखे। दोस्तों अदीज़ो इबादत फर्ज़ आहे, पर सभिनि इबादतनि खां अहम फर्ज़ आहे नमाज़। छा अदा चओ त सही, असां वरी छा चवंदा आहियूं नियत साफ़ नमाज़ माफ़। छो नियत साफ़ मानी माफ़ी अचो थो चवे, ईअं न, बाक़ी नमाज़ माफ़। वरी अॼुकल्ह जा हथरादू पीर अचे, असांजो साईं मलंग पीर आहे हिकिड़ो, हेॾे को ज़ात हाणे कोन थो ॿुधायां, कि असांजा पीर जे ए गरूशड़ा सम्झो था अलाए कोन, जे ए गरूशड़ा जे गरूशड़ा ॾेखण लाइ पिटण दा कुत्ता आहे। आखे साईं नमाज पढ़ंदा है चे न मानी खाईंदा है थाई, बाक़ी नमाज पढ़ंदा है मदीने। अहिड़नि पीरनि खां बि शाला पनाह रब ॾे। अड़े पीर उहो आहे जेको बेनमाज़नि खे नमाज़ी बणाए, बेदीन खे दीनदार बणाए, विछड़ल बाने खे रब सां रलाए छॾे, बेशरीयत खे शरीयतो करे छॾे। मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह जे वलियनि जी दामन वठो, नमाज़ पढ़ो, नमाज़ी थियो। नमाज़ ज़रूरी शइ आहे। अल्लाह पाक जे हबीब जो फरमान आहे त मुंहिंजे उम्मत खे अल्लाह नेमतूं ॾिनियूं आहिनि, पर सभ खां अव्वल अल्लाह ताला मुंहिंजे उम्मत खां 2 नेमतूं खसींदो। घणियूं नेमतूं साईं? कहिड़ियूं? ज़रूरत पर त ॿुधाए, सलाह बुलंद आवाज़। अबा थका हो छा? ॾाढे सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था पिया त मुंहिंजे उम्मत खे अल्लाह नेमतूं ॾिनियूं आहिनि, तमामु घणियूं नेमतूं आहिनि, पर 2 अहम नेमतूं आहिनि। अल्लाह पाक उहे 2 नेमतूं सभ खां अव्वल मुंहिंजे उम्मत खां खसींदो। या रसूल अल्लाह कहिड़ियूं? नबी से फरमाइनि था पहिरीं नेमत मुंहिंजे उम्मत जे लाइ हया। छा आहे अदा? ॾाढे चओ छा आहे? अॻे खे नंढनि खे वॾनि जो हया हूंदो हो, जवाननि खे पोढ़नि जो हया हूंदो हो, पुटनि खे अबे अमा जो हया हूंदो हो, ॾोटनि खे नाननि जो मामनि जो हया हूंदो हो, मुंहिंजा अदा ओड़े पाड़े में चङे जो हया हूंदो हो। अॼुकल्ह ख़ुदा पियो ख़ैर करे हया मुल्क मां लॾे वियो। चल ख़ुदा ताला असांजे महबूब जे उम्मत में हया जी दौलत वराए आणे। सरकार फरमाइनि था सभ खां पहिरीं नेमत जेका मुंहिंजे उम्मत खां खसबी ऐं ॾुकर पवंदो सो हया जो हूंदो, मुंहिंजे उम्मत मां हया छॾाए वेंदो। या रसूल अल्लाह ॿी कहिड़ी नेमत आहे? नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया ॿी नेमत आहे नमाज़। ॿी नेमत कहिड़ी आहे? ख़ुदा जो कसम आहे ॻोठनि जा ॻोठ बर्बाद लॻा पिया आहिनि, बां कजण वारो कोन्हे को। मस्जिदनि में हेॾा दब ॼमी था वञनि पिया, तॾनि जे मथां मुंहिंजा धूड़ ॼमी थी वञे पई, को बि माण्हू उते नमाज़ पढ़ण जे लाइ तयारु कोन्हे को। अल्लाह जा घर आबाद कर, ख़ुदा तुंहिंजा घर आबाद करे। नमाज़ी वज़ू कंदो आहे, हथ धोअंदो आहे, अल्लाह ताला मलाइकनि खे चवंदो आहे ओ मलाइको इन हथ धोता हल, वज़ूअ जे एवज़ में हथनि जा गुनाह माफ़। वरी मुंहुं धोवंदो आहे,
अल्लाह ताला मलाइकनि खे चवंदो आहे वात जा गुनाह, चपन जा गुनाह, अखियुनि जा गुनाह, नक जा गुनाह, कननि जा गुनाह वुज़ूअ जे सदके माफ़, ॿाहूं धोअंदो आहे अल्लाह ताला, हथनि जा गुनाह माफ़ कंदो आहे, मथे ते मख कंदो आहे अल्लाह ताला, हुन जा बुरा ख़्यालनि जा गुनाह माफ़ कंदो आहे, पेर धोअंदो आहे अल्लाह ताला, हुन जे ॼंघुनि टंगुनि वारा गुनाह माफ़ कंदो आहे। हाणे वुज़ू करे जंहिं महिल अल्लाह अकबर कंदो आहे मलाइक अर्ज़ कंदा मौला हिन त रुॻो वुज़ू कयो हो, वुज़ूअ जे सदके हिन जा सभु गुनाह बख़्शजी विया, हाणे निमाज़ थो पढ़े इनाम कहिड़ो थो ॾींसि पियो, गुनाह त रहियो कोन को। रब चवंदो निमाज़ जे एवज़ में जन्नत जो दर खोलियो, अस्सलातु मिफ्ताहुल जन्नह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था त नमाज़ जन्नत जी चाबी आहे, जन्नत जी दुआ कर रब नमाज़ी बणाए। दोस्तों मां सिंधी ज़ुबान में नमाज़ जे मौज़ूअ ते किताब लिखियो आहे। अॼु ताईं जेके बि किताब के लिखिया विया हुआ मसइलनि जा तक़रीबन के वहाबिन जा हा, जे वरी कंहिं ॿियनि लिखिया हा त मुस्तनद न हा, निमाज़ जा सही मसइला न हा। हीउ नंढड़ो किताब मां निमाज़ जे मौज़ूअ ते लिखियो आहे। हिन में मुजादा वुज़ूअ खां वठी करे आख़िर निमाज़ ताईं फर्ज़, वाजिब, नफ़िल, सुन्नतूं, अक़ीदा तमाम जो तमाम बयान आसान तरीक़े सां अथव। नंढड़ो किताब आहे, सस्तो किताब आहे, 2-3 कापियूं आहिनि, इहे वठो पढ़ो निमाज़ी बणिजी पओ। ऐं हीउ ॿियो किताब आहे जेको इन लाड़काणे वारे मुल्ले जे रद में मूं लिखियो आहे, जंहिं चयो हो त नबी करीम खे माज़ अल्लाह ईमान जो पतो कोन्हे, क़ुर जो पतो कोन्हे, इन गैर हक़ानी खफ़कानी मुल्ला जे जवाब में किताब आहे, पढ़ंदव तव्हांजो ईमान ताज़ो थी पवंदो। उन खां सवाइ हीउ ॿियो नंढड़ो रिसालो आहे, असांजे मदरसे मां 3-3 महीने असां हमेशह कढंदा आहियूं, दीनी मसइला, ॾाढो प्यारो रिसालो आहे। हिते 2-3 कापियूं आहिनि। हीउ वॾो किताब आहे हज़रत पीर साईं सैयदना मोहम्मद राशिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मकतूबा शरीफ़ आहे। हिन मकतूबा शरीफ़ जे अंदरि अल्लाह जे वलीअ जा अरबी ज़ुबान में ख़त हा, जंहिंजो सिंधी ज़ुबान में तर्जुमो ऐं तशरीह मुंहिंजो भाउ आहे, शागिर्द आहे, हुन कई आहे। अल्लाह ताला हुनखे ख़िज़री हयाती अता फरमाए। वॾो तसव्वुफ़ जो ख़ज़ानो आहे। हीउ चंद किताब खणी आयो आहियां, दुआ खां पोइ वठो, अल्लाह खां दुआ घुरो रब ताला तव्हांजा असांजा सॼे जहान जा बेड़ा पार फरमाए। इहा दुआ कयो ख़ुदा ताला तव्हां असांखे दोस्त ऐं दुश्मन जे सुञाणप जूं अखियूं अता फरमाए। सभु कंहिंसां गॾिया न वरितो, रिके बि मज़हब न धारियो, जाथे था देग जो खड़को ॿुधो त सभिनि खां अॻ में बीठा हो, ईअं न कजो। अल्लाह ताला दल जलालो मन वालो शल तव्हांखे मज़हब जी, दीन जी, ईमान जी गैरत नसीब फरमाए। ख़ुदा तबारक व ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए। हीउ सुवाल आहे, उनजो जवाबु आहे। हक़ीक़त में अहिड़ा सुवालनि जा जवाब हिकु दफ़ो न 10 दफ़ा ॾेई चुका आहियूं, पर तव्हांखे ईंदो आहे मज़ो त इन बहाने में 10 मिंट निकिरी वेंदा। हो कोन कंदा सुवाल, पर तव्हां कंदा हो। तव्हां था लिखो त साईं अलामा सिकंदरी साहब जीअं त नसीराबाद लॻ अलाह रखियो जलबाणी शहर में मुल्ला मखो मल, मखो मल कहिड़ो वारी मखो वरी मल हुयो, ख़त्मो न ॾियारियो, छा मुआ खाईंदा आहिनि छा, इहो मुलनि खे ड्रव करायो था तव्हां, मुआ न खाईंदा, हिननि जा न खाईंदा हूंदा, असांजा खाईंदा आहिनि, छो त मरा मरदूद न ख़त्मा न दरूद। नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो आहे, हदीस आहे सोने नबी पाक जी सच्ची सच्ची, सरकार फरमाइनि था अवां जेको बि ताम दुनिया में रधे खाई पी उनजो सवाब मैयत जे रूह खे बख़्शींदा हो, ताम दुनिया में खाॼियो, अल्लाह मलाइकनि खे चवंदो आहे त जन्नती थांवनि में जन्नती ताम खणी हिनखे क़बर में ॾेई चयो त हे हुनजो एवज़ आहे जेको तुंहिंजे माइटनि तोखे ॾिनो आहे। नबी करीम फरमाइनि था उहो जन्नती ताम खाईंदो बि आहे, ख़ुशि बि थींदो आहे। हाणे नबी सचो या मखो मल सचो? धूड़ जो तव्हां नबी जे चवण ते हलो। ॿियो ही सवाल आहे त नबी पाक फरमायो आहे जन्नतुल मुअल्ला, जन्नतुल बक़ी, मुक़ामनि वारा अहल क़बूर सभु बिश्त में वेंदा। बेशक असांजो बि ईमान आहे। मूं हिकिड़ो किताबु पढ़ियो आहे, उन में जन्नतुल जे बारे में, जन्नतुल मुअल्ला जे बारे में इमामनि सगोरनि जा कातिल बि दफ़न कयल आहिनि। तव्हां आलिम आहियो, महिरबानी करे असांखे इन बारे में ॿुधायो। मुंहिंजा दोस्तो, नबी पाक अलैहिस्सलाम ईअं ज़रूरु फरमायो आहे त जन्नतुल मुअल्ला ऐं जन्नतुल बक़िया वारा जन्नत में ईमान वारा वेंदा। केरु वेंदा बाबा? जीअं नबी पाक फरमायो आहे त रमज़ान में जेको मरे तंहिंतां पुछाणो माफ़। छा फरमायो नबी साईं? रमज़ान में जेको मरे सिधो जन्नत में। शास्त्री हिंदुस्तान वारो 1965 में जंग लॻी हो, रमज़ान में हो, पोइ जन्नत में वेंदो न?
शर्तात रमज़ान में भी ईमान वारो मरे, जन्नतुल बकिया जन्नतुल मुअल्ला में भी ईमान वारो दफन थे, वो जन्नती आहे। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फरमा। या अल्लाह बे औलादन के साल औलाद अता फरमा। या अल्लाह कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा। या अल्लाह तंग दस्तन खे हलाल जी